असां लाइफ स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट जा मुलाज़िम आहियूं जेके असांजा टे प्रोजेक्ट हलणा हुया। SHGP जो जेको प्रोजेक्ट आहे, जाइका जो प्रोजेक्ट आहे, पोल्ट्री जो प्रोजेक्ट आहे, जेके बि 7 सालनि खां जेको प्रोजेक्ट हलंदड़ हुयो उनखे अचानक यकदम उनखे बंदि कयो वियो आहे बग़ैर कंहिं इतला ॼाण जे। कंहिंखे ख़बर ई न आहे, बसि ऑफिसूं क्लोज़ कयूं वयूं आहिनि। असां टोटल इन में तक़रीबन 300 खां 350 खनि मुलाज़िम आहियूं जेके हाणे फ़ाक़ा कशी जो शिकार आहिनि। अरबें रुपया एक्सपो ऐं ॿियनि एक्टिविटीज़ ते इस्तेमालु कनि था, पर अफ़सोस जो मक़ाम आहे त नंढनि मुलाज़िमनि खे, खाते जे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे उन्हनि सां नाइंसाफ़ी कई थी वञे। जॾहिं त हींअर हीअ जेका सूरत हाल आहे, किरोना जहिड़ी सूरत हाल में हिननि मुलाज़िमनि खे बेरोज़गार कयो थो वञे, रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया था वञनि। अलाह खां गिजो इंसाफ़ कयो। असांजा ॿार बचा मुस्तक़बिल 2 सालनि खां असांजूं पघारूं खाई वेठा आहियूं। 50 करोड़ रुपया कुतनि खे खसी करण लाइ रखी वञे थी बजट, ऐं असां ग़रीबनि लोअर स्टाफ खे चयो थो वञे त 1.25 करोड़ रुपयो तव्हांजे लाइ पघार लाइ पैसा न आहिनि। असां ख़ुदा सां गिजो अलाह खां असां सां इंसाफ़ कयो। जेसिताईं असां सां इंसाफ़ न थींदो असां हिते ई वेठा हूंदासीं कराची प्रेस क्लब ते। लाइफ स्टॉक डिपार्टमेंट में पोयनि 6-7 सालनि खां असां कमु करे रहिया हुआसीं, ऐं उहो जिन प्रोजेक्ट्स में असां कमु कयोसीं उन में किरोड़नि रुपया अरबें रुपयनि जी बजट रखी वई, ऐं उहे प्रोजेक्ट कामयाब बि विया। ऐं उन खां बाद में असां सां ॿिटो मयार रखियो वियो, हिकिड़नि प्रोजेक्ट्स वारनि खे पको कयो वियो ऐं हिकिड़नि खे जेको आहे सो माॻे नौकिरी ताईं कढियो वियो। अॼु उन जे करे असां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ऐं लाइफ स्टॉक मुलाज़िमनि जेके आहियूं उहे गॾु थिया आहियूं। इन जे लाइ त असांखे रेगुलर कयो वञे। असांखे बिना कंहिं नोटिस जे जेको आहे उहो नौकिरीअ मां कढी छॾियो अथनि। हाणे असां CM सिंध ऐं जेको असांजो मिनिस्टर आहे लाइफ स्टॉक जो उनखे अपील था कयूं त असांखे जेको आहे रेगुलर कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।